अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तली काजी में बलिकार हमारे यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, अॼु केनाल जे हवाले सां हिकिड़ी अहम मीटिंग ॿुधाई वञे थी पई। बिलावल साहब जेके पहुतल इस्लामाबाद में पूरो वफ़द पहुतल आहे पीपल्स पार्टी जो, प्राइम मिनिस्टर साहब सां मुलाक़ात थींदी, ख़बरूं जेके हलनि थियूं पियूं ज़राइनि वटां त भई हू केनाल जो मनसूबो ख़तमु थींदो ऐं जेको 6 जा 6 केनाल्स आहिनि ऐं गॾियल वेही करे प्राइम मिनिस्टर ऐं बिलावल साहब प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। एज़ वी स्पीक हीअं जॾहिं पाण ॻाल्हायूं पिया त इहा मुलाक़ात जारी आहे ऐं चयो वञे थो त को हिते उसूली इतफ़ाक़ थी वियो आहे त केनाल्स ज़रिया इहो दावा कनि पिया। ॾिसो, मूं कल्ह तव्हांखे शो में गुज़ारिश कई त 72 कलाकनि में इहो वापसि थी वेंदो। घणी उमेद इन ॻाल्हि जी आहे त केनाल्स जो फ़ैसिलो वापसि थी वेंदो। सबबु मूं वटि को इहो ॻाल्हि मूं कंहिं मालूमात जे आधार ते न पे कई, मूं हिकिड़े कॉमन सेंस ते मंतक़ ते कई पे त हीउ जेको ट्रैफिक ब्लॉक थी आहे, हीउ जेको ट्रॉला बंदि थिया आहिनि, अरबे अरबे रुपयनि जो नुक़सानु हर गुज़रंदड़ ॾींहं सां मुल्क खे पहुचे पियो। तंहिंजे करे हीउ अफोर्ड नथा करे सघनि फेडरल गवर्नमेंट वारा त हिन खे अञा छिका करे सघनि। त पोइ या त ॾंडो जो वसकारो कनि, पर ॾंडो इन करे न पिया हलाए सघनि। 2 सबब हुआ त सिंध जा हीअ हिकिड़ी सियासी धुर जी तहरीक न आहे, हीअ करोड़े माण्हुनि जी तहरीक हुई। त इन खे कुचलण जो मतिलबु इहो हुजे हा त हिन जा पोइ जेको ॿिया हिन मां नाकारी असरात निकिरनि हा त उनखे हीअ शायदि हींअर अफोर्ड न पियो थी सघे। सो उमेदु कजे अञा बि ॾिसूं त छा थो जारी थिए, नोटिफिकेशन छा थो जारी थिए, 6 केनाल जो उनमें ज़िक्र थिए थो, हिकिड़े जो थिए थो, 2 जो थिए थो, नोटिफिकेशन जी ॿोली छा, इहे सभु हाणे जा तफ़सीलात आहिनि। उहो त जॾहिं ईंदी ॻाल्हि साम्हूं त पोइ पाण करे सघंदासीं। ज़ाहिरी तरह नवाज़ लीग पंहिंजे इत्तेहादी पार्टी पीपल्स पार्टी खे सॾाए इहो हुन सां गॾु इहो ऐलान कंदी त जीअं ज़ाहिरी तरह कि भई असां पीपल्स पार्टी खे इहो बिलावल साहब जेको आहे पीपल्स पार्टी हुन नोटिफिकेशन खे सुभाणे शायदि जलसो बि आहे सखर में, त हुते ओपनली ॾेखारींदा या अॼु ॾेखारे छॾींदा। त ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ी जेका पॉलिटिक्स बि थींदी आहे त क्रेडिट गेम शुरू थी वेंदी। हर को चवंदो भई असां कयो असां कयो असां कयो। ठीकु आहे, सभई क्रेडिट खणनि, हुन ते पाण खे हरूभरू आराह न आहियूं। पाण जो त मक़सदु हो त इहो मसइलो हल थी वञे। हा, पंहिंजो सिंध जे माण्हुनि जो छा मसइलो हो त भई मसइलो हल थी वञे। लेकिन अगरि आउं शुरू खां चवां थो, अगरि हीउ कंहिंखे क्रेडिट वञे थो त हीउ सिंध जे माण्हुनि खे वञे थो। अगरि सिंध जा माण्हू पाण मुरादो ऑर्गेनिक तरीक़े सां एतिरे शदोमत सां, एतिरे हौसले, एतिरे जज़्बे ऐं एतिरे जेको मुस्तक़िल मिज़ाजी सां पुरमन रहंदे इहो सभु कुझु न कंदा त शायदि ई असां हीउ जेतिरो वॾे सतह ते जेतिरे हाई लेवल ते इहो फ़ैसिलो थियल हो, इहो शायदि ई मटिजे हा। लेकिन माण्हुनि जी हिकिड़ी बेमिसाल क़िस्म जो जेको रिएक्शन हो उन, पर अञा पाण हिक ॿिए खे मुबारक नथा ॾियूं सिंध जे माण्हुनि खे। अञा ॾिसूं हथ में का शइ अची वञे त पोइ ॻाल्हाईंदासीं। कॉलर सां गॾु अनवर ख़ालिद सुमरो सेवण मां। जी सुमरो साहब, छा तुम चाहींदा? काई साहब ऐं यासुर साहब, अव्हांखे लख लख मुबारक हुजनि अव्हांजे मौक़ूफ़ जी। अॼु बिलावल भुट्टो साहब ऐं CM साईं मुराद अली शाह साहब वज़ीर आज़म पाकिस्तान सां मुलाक़ात जारी आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त बिज़ाहिर वज़ीर आज़म साहब मंज़ूरी ॾेई छॾींदा। अॼु बि असां बबरलो ते हुआसीं। ॿियो सर इज्तिमाही या लख लख तव्हां टाइम कोन हूंदो। अॼु असां तव्हां लाइ या दुआ कईसीं ॿियो केनाल लाइ। हज़रत कलंद लाल शहबाज़ी मज़ार में सेवण में कुझु दोस्त हुआसीं। अलाह से तव्हांखे नज़र बद खां बचाए। ॿियो स्पेशली तव्हांजी टीम लाइ, ॿिए जेका सिंध जा दानिश्वर अदीब ऐं क़ौम परस्त पार्टियूं हुयूं उन्हनि। काई साहब, मूंखे जल्दी जल्दी सुवालु इहो करिणो आहे त हिन जुदोजहद में जेको सभु शामिल हुआ सवाइ हिकु ख़ुदि साख्ता जेका पार्टी आहे कराची, जेका नुमाइंदा पार्टी आहे, न धरणे में शिरकत कई, न सिंध जे कंहिं मौक़ूफ़ जी हिमायत कंदे नज़र आई। उन पार्टी ख़ामोशीअ खे छा सम्झिजे? छा कराचीअ ॾे इहो जेको पाणी आहे हितां सिंधू दरिया मां नथो वञे? छा किंझर खे सुकण जो इंतज़ारु पिया कनि, या नलकनि में जॾहिं पाणी सुकी वञे त पोइ उहे पोइ निकिरंदा? या डिपार्टमेंटल स्टोरनि में जेके दालियूं चांवर सभु पिया आहिनि, छा इहे डिपार्टमेंटल स्टोर पाण था पोखी निकिते? त महिरबानी करे तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। अलाह बि तव्हांखे ख़ुशि रखो।
सुमरू साहब मुबारकनि जो अञा थोरो इंतज़ारु कजे कजे अञा छाकाणि त हू अंग्रेज़ी में चइबो आहे त कैन बी अ स्लिप बिटवीन कप एंड लिप Yes. त चांहि जो कोप बि जेसिताईं निड़ी खां हेठि चांहि न वञे तेसिताईं त विच में बि हारिजी सघिजे थी सो पाण अञा मुबारकनि जो सिलसिलो रोकियूं था बाक़ी दुआऊं तव्हां कयूं साईं तव्हांजी वॾी महिरबानी अलाह तव्हांखे बि ख़ुशि आबाद रखे सॼी सिंध खे सुखियो आबाद रखे जेका कराची वारी तव्हां ॻाल्हि कई इहा वाक़ई में पर ईअं न आहे त सॼी कराची हाणे कराची में बि नुमाइंदा वॾी जमात जंहिंजी तरफ़ तव्हां इशारो कयो पिया उहा इलेक्शन में त थी वई आहे 47 45 जेको बि आहे पर एक्चुअली आहे केतिरी इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे कराची में जेको लंडन वारो भाईजान हो जंहिंजे करे जेको पॉपुलर MQM जो मालिक हो हाणे ख़बर ख़ुदा के उहो त इलेक्शन फेयर थिए त ख़बर पए उहो शदोमत सां हिन जी मुखालफ़त करे रहियो कैनाल जी जेको लंडन वारो भाईजान आहे आफ़ाक़ अहमद जेको शिद्दत सां हिकिड़ी एथनिक लाइन्स ते पॉलिटिक्स करे थो पार्टी जो नालो ई पार्टी जो नालो ई हुनजो महाजिर क़ौमी मूवमेंट हुन शिद्दोमत सां हिन जी मुखालफ़त कई पे कराची में वरी अगरि मैंडेट हो या थी सघे पियो उहो PTI हुई उहो मुखालफ़त करे रही आम शागिर्द ऐं आम माण्हू बि करे रहियो जी हा एतिजाज हाणे हिकिड़ी अगरि MQM पाकिस्तान वीचारी हुननि सां हिकिड़ा पंहिंजा मसाइल आहिनि उन न कई त छॾियो खणी इन ॻाल्हि खे कहिड़ी वरी पाण अहमियत ॾियूं सो छॾियो इहे कुझु माण्हू हूंदा आहिनि हर जॻह ते ईअं कंदा आहिनि छॾियो सलाह इहा बाक़ी मर्ज़ी अथव अच्छा ज़रा जॾहिं हेतिरो डाउटफुल सिचुएशन रही शुरूआत में त बिल्कुलु इग्नोर रहियो वफ़ाक़ी सरकार बिल्कुलु ॾाढो माना कुझु थियो इवन टीवियुनि ते वेही करे सभु साफ़ी वॾा सहाफ़ी बि त थींदो प्रोग्राम इहो कमु थींदो लिकी छुपी हलंदो सडन जेका बार ॻाल्हि अचे थी त साईं बि चवनि था पिया मुबारक इहो सभु किथे न किथे त डाउट्स क्रिएट थियनि था न वरी न का शइ मिड़ई को 2 केनाल त 3 केनाल बहस में बहस निकिरी अची वई ॾिसो इहो हींअर फ़िलहालु त मक़सदु हूंदो त रोड खुले ऐं जेका सिंध में ही सॼी शइ थियल आहे हिकिड़ी माहौल आहे इनखे थधो कजे फ़िलहालु त 100% मुंहिंजो ख़्यालु आहे 99.9% आउं सम्झां थो त फ़िलहालु त नियत इहा हूंदी इहो त कंहिं सूरत टरी हाणे असां वारा माण्हू मिसाल बबरलो वारा कमू शहीद ते वेठल आहिनि गड्डू ते वेठल आहिनि उहे चवनि था नोटिफिकेशन ॾेखारियो त उथंदासीं कंहिंजे ऐलान ते कोन उथंदासीं ठीकु आहे हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु बि आहे त जेको बबरलो में वेठा आहिनि या कमू शहीद ते वेठा आहिनि छा हुननि जा त मुतालबा ॿिया बि आहिनि पर अगरि पाण हुनजी हू ॿियनि मामलनि खे छॾियूं सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं वठूं त हिकिड़ो त सरे फ़हिरिस्त हो त केनाल्स लाइ नोटिफाए कयो वञे त ही डीनोटिफाए कयो वञे रादर त ही कोन ठहंदा ॿियो हुननि जो हो त कॉर्पोरेट फार्मिंग जो छा थींदो जेके सिंध में ज़मीनूं ॾिनियूं वयूं आहिनि हुननि खे कैंसिल कयो वञे हाणे ॾिसूं था त वकील साहिबान या जेके अॻुवाणी कनि पिया सोसाइटी जा माण्हू आहिनि सॼे प्रोटेस्ट खे हू केनाल्स जे ऐलान या नोटिफिकेशन खां पोइ उथनि था या हू चवनि था त ही जेके ज़मीनूं अलॉट थियूं आहिनि सिंध में इहे बि कैंसिल कॉर्पोरेट फार्मिंग जी इहे बि कैंसिल कयो हाणे अगरि उहो कैंसिलेशन जी ॻाल्हि डिमांड कंदा त पोइ हिन में वफ़ाक़ी हुकूमत जो मसइलो ख़तमु थी वेंदो पोइ जेका ज़मीन अलॉटमेंट आहे सिंध में उहो सिंध हुकूमत करे त अगरि उहो स्टेज आयो त उहो पोइ सिर्फ़ु सिंध हुकूमत वर्सिस जेके बि इहो मुतालबो कंदा हुननि जे विच में मामिलो थींदो हुन में पोइ पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत हुन मां हटी वेंदा पर मूंखे ख़बर न आहे त हुन लाइ हू केतिरो स्टैंड वठनि था कॉलर यासीन शर ठारी मीरबामा जी शर साहब छा चवणु चाहींदा सर साईं अली कारी साहब खां त जेको सिंध तास मुआहिदो भारत मुअतल करणु वञे पियो इन सां सिंध खे केतिरो नुक़सानु पवंदो अगरि जे फ़ाइदो पवंदो त केतिरो पवंदो छो जो जेके मां ॾिसां थो सोशल मीडिया ते कुझु जेके सिंध में ग्रुप्स आहिनि उहे ख़ुशि आहिनि त इहो मुआहिदो टुटी वरी जीअं नओं ठहे हिन में असांजो राज़ को शामिलु न आहे थोरो हिन जे बारे में ॿुधाईंदो ठीकु आहे साईं असलम भट्टी कराची मां जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पहिरीं त चवंदा आहिनि त उर्दू में हिकिड़ो चवणी आहे जैसी करनी वैसी भरनी हाणे कुझु ताक़तूं अहिड़ियूं आहिनि जो पावरफुल ताक़तूं पाकिस्तान जूं उन्हनि सिंध जो पाणी बंदि करे छॾियो ठीकु आहे जॾहिं इहो पाणी बंदि थियो असां रोलियासीं त अलाव त वेठो आहे न मथे को उन वरी इन वॾी का कुवत जेका असां वॾी ताक़तवर कुवत आहे उनजो पाणी बंदि करे छॾियो हाणे ॾिसो त इहो इंसाफ़ थियो या न थियो साईं पहिरीं फ़ोन कयो
यासीन शर साहब शर साहब ऐं भट्टी साहब जेके ॻाल्हि हवालो ॾियनि पिया, ॾिसो सही, जेको सिंतास मुआहिदो हुननि मुअतल कयो आहे इंडियंस, ऐं हिकिड़ो जवाज़ ठाहे उसूलन करे न सघनि, उहो करे नथा सघनि लीगली नथा करे सघनि। सो ही बेसिकली उहो पंहिंजे अपर राइपेरियन हुजण जो, यानी मुंड वारे आबादगार वारे हिसाब सां दादागिरी कनि पिया। हीउ जेको सॼी दुनिया में रवाजु आहे त जेको मुंड में वेठो आहे उहो पंहिंजी, अगरि हू ताक़तवर आहे त उहो ॾाढ मुड़सी करे थो। त जेके पुछड़ी वारा आहिनि, लोअर राइपेरियंस आहिनि, उन्हनि सां इहो सॼी दुनिया जो हिकिड़ो मामिलो आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ हाणे हीअ त ॿ अलॻि मुल्क आहिनि, पर किथे बि थींदो आहे त पोइ जेके लोअर राइपेरियन वारा हूंदा आहिनि, हेठि वेठल हूंदा आहिनि, उहे पोइ विढ़ंदा आहिनि, छाकाणि त इहो ज़िंदगी मौत जो मसइलो थी वेंदो आहे। त अॼु पाकिस्तान सरकार बि सरकारी सतह ते सलामती कमेटी हुन में स्ट्रेट ॻाल्हि कई आहे त पाणी अगरि भारत रोकियो त मतिलबु हू ऐलान जंग हूंदो भारत पारां, त पोइ जंग थींदी, यानी छाकाणि त उहो पोइ पाकिस्तान जी ज़िंदगी मौत जो मसइलो अची वेंदो। त इहो पाणी बंदि केर बि करण जी कोशिशि करे थो त लोअर राइपेरियन वटि जेतिरी बि ताक़त हुजे थी, हेठि जेको वेठल आहे उन पूरी शदो मद जी ताक़त सां टकराइजी वञे थो, बिना परवाह करे त वॾी ताक़त आहे या नंढी ताक़त आहे। सो अगरि इंडिया अहिड़ी का, आउं सम्झां थो त हींअर त टेक्निकल ॻाल्हियुनि में नथा वञूं त छा हू करे सघनि था पाणी हुननि वटि, जिथां उन टेक्निकल गुफ़्तगू में नथा वञूं। पाण चऊं था त अगरि हू अहिड़ो को बि अमल कनि था त ही वॉर डिक्लेयर करण जे मतरादिफ़ हूंदो, ऐं उहो पाकिस्तान गवर्नमेंट हुनखे ॿुधाए छॾियो आहे। बाक़ी आहिनि त हाणे अटाची डिफेंस अटाची असीं हटाए छॾींदासीं, तव्हां हटाए छॾियो, अमलो घटाए छॾियो, अमलो वधाए छॾियो, मूंखे सम्झ नथो अचे। बाक़ी त पाण मुख़्तसरनि ते आऊं अर्ज़ु कयां त भारत जेको कुझु करे थो पाकिस्तान में, असीं इल्ज़ाम ॿ टे हणी ऐं ठाहे डोज़ियर्स ऐं UN हिते ॾेई बसि करे वेहूं था। हुते हू कुझु बि थिए थो त हू एक्सट्रीम मेजर खणनि था हर बार, ऐं असीं रिएक्टिव थियूं था, असीं रद्द अमल में पोइ जेको जेको हू कनि था असीं बि चऊं था असीं बि हीअं पिया कयूं। ॻाल्हि इहा त जॾहिं हू कनि था ऐं तव्हां वटि पकी पुख़्तियूं साबितियूं हुजनि थियूं त भई हू हिते टेररिज़म कराइनि पिया, त ही डिफेंस अटैचीज़ ऐं ही अमलो घटाइण करणु वाघा, असां रुगो सफ़ारत खाने खे घुराए थोरी दॿ ॾेई मोकिले छॾियूं था, पोइ हू हिकिड़ी वधीक एक्सट्रीम क़दम खणनि था भारत वारा, पोइ असीं हुनजो रद्द अमल ॾियूं था। ही प्रोएक्टिव छो नथा थियूं, ही रिएक्टिव छो था थियूं? बहरहाल हू तव्हां डिप्लोमेसी हू सम्झंदा हूंदा, पर ही भई हेतिरा कुझु असां वटि थिए थो, असां इहो एक्शन पहिरीं छो नथा खणूं? असीं रुगो हू एक्शन खणनि था, पोइ असीं रद्द अमल था ॾेखारियूं। कॉलर आसिफ शाह हैदराबाद मां। जी शाह साहब, छा चवणु चाहींदा? जी, मुंहिंजो इहो सुवालु आहे अली साहब खां। अली साहब, हींअर थोरी देरि अॻु में टाइम न्यूज़ ऐं ॿियनि TV चैनल्स ते इहा ब्रेकिंग हली पए त वफ़ाक़ी हुकूमत तस्लीम करे वरितो आहे जेको सिंध जो मौक़िफ़ आहे कैनालनि जे हवाले सां। हाणे इहा त हिकु पहिरीं त इहा फतह आहे त वफ़ाक़ी हुकूमत तस्लीम करे वरितो आहे त सिंध जो मौक़िफ़ सही आहे, लोअर रेपेलियन जी ॻाल्हि थी पई, ऐं राति खां पोइ इवन रियासत बि लोअर रेपेलियन जी ॻाल्हि पई करे मोदी जी इंडस्ट्री ख़तमु थियण खां पोइ वारी जवाब ॾे। हाणे सुवाल इहो आहे त हीउ जेको कुझु माहौल जुड़ियो आहे, माना मुंहिंजी 30 साल खां वॾी उमिरि आहे, मां पंहिंजी लाइफ में अहिड़ी मूवमेंट न ॾिठी अथमि। मुशर्रफ जे दौर में वकीलनि जी तहरीक हुई, उनखां अॻु में कालाबाग डैम जे हवाले सां सियासी पार्टियूं, पर हींअर निज पिज असांखे अवाम नज़र पई अचे। सियासी पार्टियूं को हो परे हुयूं, इवन कॉम्प्रेस पार्टियूं, माना सॉरी टू से कॉम्प्रेस पार्टियुनि सां, पर उहे बि असांखे हिन मूवमेंट में बैकफुट ते माना नज़र पियूं, पर अवाम तमामु अॻिते हो। मूंखे हिकिड़ी कंपेरिज़न नज़र पई अचे त अवां हिन ते तवजो कजो, आई होप आई विश के तव्हां हिनखे बहितर पेश कंदो। त हीउ जेको असां कल्चर डे सेलिब्रेट कयोसीं, अगेन क्रेडिट गोज़ टू यू, नो डाउट इन में, त उन अवाम खे मोटिवेट कयो, मोबिलाइज़ कयो कल्चर जे हवाले सां, त सकाफ़त हिकिड़ो अहिड़ो हसास मामिलो आहे सिंध जी अवाम जे लाइ, त सिंध जी अवाम पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां जंहिं तरीक़े सां रिएक्ट कयो वेरी फर्स्ट डे खां इवन टिल इहो आख़िरी कल्चर डे थियो आहे, त माना बाक़ाइदा नारा सकाफ़त धरती सां प्यार है, अव्हांखे न पियो लॻे त इहो साॻा ई मंज़र मूंखे त ईअं पिया नज़र आया तोड़े रमज़ान जे महीने में बि, पाणी जे हवाले सां, दरिया जे हवाले सां बि, त सिंधी माण्हुनि साॻियो ई रिएक्ट कयो आहे, अवां सिर्फ़ु बैनर हटाए छॾियो। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त जीअं हिन दफ़े
मां हिन खे 2-3 दफ़ा पहिरीं बि ज़िक्र करे वरितो आहे ऐं अगरि हिन ते वरी पाण ॾिसूं हिन सॼी मूवमेंट खे, ही जेका 2.5-3 महीननि में हली आहे, त अक्सर जेके रैलीज़ ऐं एहतजाज ऐं मुज़ाहिरा आहिनि उहो कंहिं सियासी पार्टी, चाहे कॉम्प्रस हुजे, चाहे GDA हुजे, चाहे पीपल्स पार्टी, उन्हनि खां सवाइ आहिनि। मतिलबु 60% 55 खां 60% जेके इहे असां वटि बल्कि वधीक आई वुड से कि हाणे 60% खां मथे उहे माण्हुनि ऑन देयर ओन कयो आहे। अॼु बदीन वारो मिसाल, अॼु ताज़ी ॻाल्हि करे वठो, अलाए केतिरा मिसाल ॾियणा पवंदा। अॼु बदीन में जेका हज़ारे माण्हू निकितल हुआ, मूंखे एॾो ख़ूबसूरत लॻो त अजरक जा झंडा खयों बीठा, पार्टी जो एकड़ ॿेकड़ कंहिंजो हूंदो झंडो, अलाए मूंखे त ख़बर न आहे त कंहिंजो सॾु कंहिंजो, कंहिं समाजी तंज़ीम जो हूंदो या न हूंदो, के दुकानदार हुआ, केरु हुआ, मूंखे ख़बर न आहे, पर उहो अजरक खे जो झंडो ठाहे अजरक जो झंडो खणी बीठा। त ही लका जेके आहिनि इहे पाण खे सिर्फ़ु एकता ॾियारे ते नज़र ईंदा आहिनि। हाणे 2009 खां तक़रीबन 15 साल 14 साल 15 साल गुज़री विया, त आउं इहो सम्झां थो त हीअ जेके 14-15 सालनि में तव्हां उनखे कल्चर डे चओ था, उनखे एकता ॾियारणु चाहियो था, ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल आहे हाणे माण्हू मूंसां इतफ़ाक़ कंदा त हुनखे एकता ॾियारो ई चवणु खपे, कल्चर डे या टोपी डे न चवणु खपे। त हुन में 15 सालनि में असां ॾिठो त माण्हुनि खे इहा प्रैक्टिस थी, ही हुननि हिकिड़ी एक्सरसाइज़ कई, हुननि खे कंहिं बि ज़रूरी न आहे त के चङे मुड़ुस जो सॾु खपे, के पॉलिटिकल पार्टी जो सॾु खपे, माण्हू कॉज़ लाइ हिक ॿिए, हर को लीडर थी वञे, हर को वर्कर थी वञे ऐं हिक ॿिए जे पोयां हलणु शुरू थिए। मूंखे उमेदु आहे त जेको हिन 15 सालनि में आउं कुझु वीचारनि जी थोरी सी विज़न घटि हूंदो आहे, कुझु माण्हू बोस में हूंदा आहिनि, त हीअ जेके अजाई पटाड़ कंदा, साईं पोइ रुॻो छा आहे हीउ ॾियारो, झुमरियूं पाइनि था, पोइ हिन सां छा थिए थो, पोइ अलीकाजी छा करे वरितो, हीअ त साईं झुमरियूं पाइनि था, पोइ न्याणियूं हीअ कनि थियूं, मतिलबु आई होप हुननि बोस रखंदड़नि खे तव्हां मुंहुं नथो ॾेई सघां, पर जेके हिकिड़ी कमकली जे करे इहो चवंदा हुआ, मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन 3 महीननि में हुननि खे हाणे सम्झ में अची वई हूंदी त जेका 14 साल सिंध जे माण्हुनि हू सॼो एक्सरसाइज़ कई, एकता जे ॾियारा 14 दफ़ा मल्हाया, उन में इहो हुनजो ई समर हो त अॼु बदीन हुजे, अॼु कंबर हुजे, अॼु घोटकी हुजे, अॼु बबरलो हुजे, अॼु को बि सिंध जो शहर हुजे, हुनखे ज़रूरत न आहे त केरु अची हुनखे को पार्टी सॾु ॾे, पोइ हुननि खे साईं गाॾियूं करे ॾे त तव्हां अचो। माण्हू पाण मुराद मूंखे ॿुधायो पिए सखर मां मुमताज़ चई त रोज़ानो शहर में, सिर्फ़ु सखर, ॿियनि शहरनि में बि इहा सूरत हाल आहे, चयो त को 3, 4, 5 रैलीज़ रोज़ शहर में निकिरनि थियूं, 40-50 मोटरसाइकिल वारा निकिरनि था, को पोइ उन सां पोइ 200-300 माण्हू लॻी पवनि था। जीअं एकता जे ॾियारनि में थींदो आहे त माण्हू शहरनि में, बाज़ारनि में पाण मुरादो हू करे, जंहिंखे कुझु नाकपत अंदेश जेके चवंदा आहिनि झुमरियूं पाइनि पिया, इहो बेसिकली उहो ई माण्हुनि जो कॉन्फिडेंस हो त कॉज़ लाइ निकिरबो। त मिसाल शहर हूंदो आहे न साईं, शहर में कॾहिं तव्हां पाड़े वारे सां ठहंदा आहियो, कॾहिं न ठहंदा आहियो, हिकिड़ो दुकान वारो ॿिए सां ठहंदो आहे, न ठहंदो आहे, पर जॾहिं कॉज़ अची वञे थो, हिन 13-14 सालनि में, 15 सालनि में माण्हुनि पंहिंजे पाण खे हिन ॻाल्हि लाइ मतिलबु हू वधीक मोटिवेट थिया त कॉज़ लाइ इहो छॾे ॾिबो त हिन सां मुंहिंजी ज़ाती को इख़्तिलाफ़ आहे या न आहे, हीउ कहिड़ी बिरादरी जो आहे, हीउ कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो, कॉज़ लाइ गॾिजी सघूं था। सो आई थिंक कि हीउ जेको एकता वारो जेका सॼी 14 सालनि जी एक्सरसाइज़ हुई, हीउ पाण खे हिते अॼु हुनजो इहो समर निकिरंदे नज़र आयो त हेॾो वॾो जेका छिप सिंध ते किरण वारी हुई, हेॾो वॾो जेको अज़ाब केनाल्स जो पाणी सुकाइण सिंध खे बर्बाद करण वारो जेको मनसूबो हो, हीउ उन लाइ 3 महीननि खां सिंध जे माण्हुनि हीउ पंहिंजी एकता जो मुज़ाहिरो कयो। सो जीअं एकता ॾियारे लाइ आउं सदाईं चवंदो हुउसि त हीउ सिंध जे माण्हुनि जो क्रेडिट आहे, हिन मुंहिंजो या अलिफ बे जो न आहे, हीउ सिंध जे माण्हुनि जो शऊर ऐं फ़हम आहे जेको हुनखे कामयाबु कनि था। ईअं ई तहरीक जेका आहे इंशाअल्लाह अॼु सुभाणे में थी वेंदी, ऐलान थी वेंदो, त इहा क्रेडिट ऐं कामयाबी वरी सिंध जे करोड़े माण्हुनि खे वञे थी, माइरनि भेनरनि, ॿारनि, बचनि, पितकड़नि खे, जेके जिन्हनि ही सॼी स्ट्रगल कई। कॉलर साहब मनसब डायरी नवाज शर्मा जी, डायरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, माशाअल्लाह
सिंधी मीडिया जिदोजहद खे मां सलाम पेश करियां थो। ऐं सर जेको आहे सो सुबुह खां जेके ख़बरूं हलियूं पिए त वज़ीर आज़म साहिबु बाक़ाइदगी सां ऐलान कंदो त असां कैनालनि खे रद्द कंदो, उनजो सिंधी क़ौम खे को इंतज़ारु हुयो या को उन्हनि ऐलान न कयो, इन ई बाबति जेको आहे न अली काज़ी साहिब सां सुवाल आहे। ठीकु आहे साईं, मैं बि कॉल नईम शाह सां गॾु मां। जी शाह साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम अली काज़ी साहब ऐं यासिर साहब। सर मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे, जेको पीपल्स पार्टी सिंध जी आवाम सां ही धोखो कयो आहे त आईंदा इलेक्शन में उन्हनि जी साख बरक़रार रहंदी या न? ऐं ठीकु साईं, सॼी हाणे त सिंधी उर्दू सभिनी चैनल्स ते ख़बरूं हलनि थियूं त इहो पहिरीं नवाज़ लीग सिंध जा सदर आहिनि बशीर मेमण, उन्हनि जे वेझनि सोर्सिस मां ख़बर हलणु शुरू थी त प्राइम मिनिस्टर अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मिलंदा। पोइ हींअर पाण ॾिठो त मुलाक़ात बि थिए पई। हाणे सभिनी वटि इहे ई ख़बरूं हलनि पियूं त ॼाण को गॾियल को पधराई कंदा या प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। उहो त सरकारी तौर ते बि चई छॾियो हूंदो प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। अच्छा, सरकारी तौर ते बि चवनि था त अगरि प्रेस कॉन्फ्रेंस कंदा या पधराई करे छॾींदा। ज़ाहिर त इंडिया वारे मामले ते बि ॻाल्हाईंदा ऐं कैनाल्स जो बि थींदो। त हाणे साईं मूंखे ख़बर न आहे साईं छा नालो डायरी साहिब जॾहिं ऐलान त जॾहिं थींदो त थी वेंदो। साईं चवनि था त हाणे जो हीउ जेको आहे त सुभाणे पीपल्स पार्टी लाइ सिंध जे माण्हुनि वटि छा रवैयो हूंदो इलेक्शन में। साईं हिन मामले जा हीउ जेको 3 महीना हली आहे सिंध में तहरीक, जीअं जेका 14 साल एकता जो ॾिहाड़ो थियो त हुन जा असां असरात ॾिठा न। मां हमेशह चवंदो आहियां का बि ॻाल्हि हवा में उॾामी न वेंदी आहे। त उहो 14 साल 2009 खां वठी अॼु ताईं जेको पाण एकता ॾिहाड़ो मल्हायो, हुन जा असरात पाण हुनजो रिज़ल्ट ॾिठो त हिन दफ़े माण्हुनि पंहिंजे हिकिड़े ॿिए कॉज़ लाइ शदो मत सां बिना थकण जे इहो सभु कुझु कयो। पितकड़ा मासूम त को शाइरी पढ़े पियो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मासूम ॿार छा को लठियूं खणी त कोन वणंदा आहिनि। इहे सभु हिकिड़ी कंपेन हूंदी आहे। माण्हू जीअं बबरलो में चवनि था, मूंखे ॿुधाइनि पिया त हुते सखर खैरपुर वारे पासे मुख़्तलिफ़ पाणी जी बोतलनि जो ऐं जूसिस जो हिननि जो जेको आहे स्टॉक्स ख़तमु थी विया आहिनि, जो माण्हू अची फ्री विरहाइनि पिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे शयूं हवा में न उॾामी वेंदियूं आहिनि। हीअ जेको तहरीक हली आहे, हिन खां पोइ मूं कल्ह बि गुज़ारिश कई त सिंध पंहिंजो हिकिड़ो नओं तारुफ़ करायो आहे। सिंध में हिकिड़ा नया इक्वेशन्स ठहंदा। सिंध जी समाज में जेका इहा उथल पुथल थी आहे, हिन जा असरात ऐं इफेक्ट्स त ईंदा। हाणे इहो चवणु त कहिड़ी पार्टी ते कहिड़ा पवंदा, इहो पोइ वक़्तु आहे, पोइ पिया ॻाल्हाईंदासीं मौज़ूअ ते। पर सभु न इहो आहे त ज़ाहिर आहे हिकिड़ी चइजे त मोबिलाइज़ेशन थी आहे, बट किथे न किथे आवाम खे मतिलबु जेको जनरली हो त शायदि आवाम खे बि रियलाइज़ थियो हुजे त भई वी कैन डू इट इफ यू वांट टू। प्रिसाइज़ली न सर, हुननि जॾहिं एकता ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू कयो, माण्हुनि चयो छा थींदो इंसानु। पर तव्हां ॾिठो त जिन्हनि चिथर कई पे, जिन्हनि हुन ज़माने में असांजी शनाख़्त ते चिथर कई पे, उहो सभु अपॉलोजेटिक थी विया। उहो पाण टोपी अजरकू पाए शुरू थी विया। ऐं पोइ हाणे उनखां पोइ के हिमत न कई। इहा कामयाबी हुई न जेके सिंध जे माण्हुनि पंहिंजी गॾियल सख़ सां हासिलु कई। हींअर इनशाला ही नोटिफिकेशन थींदो, ही कैनाल्स रद्द थींदा त इहे सिंध जे माण्हुनि खे जो लेवल ऑफ कॉन्फिडेंस अञा मथे वेंदो, एतमाद जी जेको सतह आहे त येस वी कैन डू इट, असीं करे सघूं था ऐं असां करे वरितो। कॉलर सां अब्दुल हकीम घुमर टिकराटो मां। जी घुमर साहब, छा चवणु चाहींदा? असांजो इहो सुवालु आहे त जेको वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट जेका कमेटी ठही आहे कैनालनि जो इहो नोटिफिकेशन वापसि थींदो या तरक़ी बती आहे। ॿियो इहो मीडिया माॻे ॾेखारे ई कोन पियो। उर्दू मीडिया वाॻे सिंध टीवी अञा अवांजी टाइम न्यूज़ वारा इहे ॾेखारे पिया। उर्दू टीवी माॻे का शइ कोन्हे बबरल बाईपास खे, माना इहो कुझु मामूली ॻाल्हि सम्झे वेठा आहिनि पूरो। ठीकु साईं, ॿियो बि कॉलर गुलाम शबीर जुणे जो कड़ियो गौर मां। जी जुणे जो साहब, छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहिब खे तव्हांजो सलाम। जी वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो सुवालु इहो आहे त सरकार पहिरीं ग़लति कमु कयो, मिसाल कैनाल जी मंज़ूरी ॾिनी, उन खां पोइ जेको तव्हांजे साम्हूं सिंध में केतिरो नुक़सानु थियो, हर तरह नुक़सानु थियो आहे। ॻाल्हि वरी बि उहा ई थी वरी मंज़ूरी वापसि बहितर। शायदि जी ॻाल्हि सम्झ में न आई। घुमण साहब, ॻाल्हि इहा आहे त ट्रक जी बत्ती आहे या न आहे, उहो ऐलान अची वञे, नोटिफिकेशन अची वञे त पोइ ऐं तंहिंजे करे न हींअर कंहिंखे मुबारक ॾियां पियो, न ही चवां थो त हीउ मसइलो हल थी वियो आहे। ऐं त इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखां पियो। मुंहिंजा सोर्सिस इहो चवनि पिया,
मुंहिंजो कॉमन सेंस कल्ह इहो चयो पियो त इहो थी वेंदो। अॼु मुंहिंजा सोर्सिस बि चवनि पिया त हीउ थियण ॾे वञे पियो, लेकिन ग़लति बि थी सघे थो। सो जेसिताईं थिए नथो तेसिताईं पाण हिन ते उहो नथा हथमी ॻाल्हि करे सघूं। बाक़ी उर्दू मीडिया न पियो ॾेखारे पियो, हिन सां फ़र्क़ु पए थो छा? जी हा, सिंध जे माण्हुनि करे ॾेखारियो न सर। ऐं सिंध जे माण्हुनि जी सपोर्ट में उर्दू मीडिया ॾेखारियो छा किरदारु न हुयो, इन ते बहस न आहे न सर। सराइकी बि अची हिते पहुता आहिनि, पंजाब मां माण्हू हिते अची पहुता आहिनि। हिसाब अनाउंसमेंट ॿुधी, सभिनी ॿुधी, तव्हां बि ॿुधी? जी, हाणे अनाउंसमेंट जो मतिलबु इहो जेको उमेदु हुई त को ही बाक़ाइदा ऐलान थींदो त नेहरू न पियूं ठहनि, उहो न थियो। ऐं लफ़्ज़ जेके कोट एंड कोट हींअर शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर साहब इस्तेमालु कया त 2 मई ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट मुश्तरका मुफ़ादात काउंसिल जो इजलास थींदो, जंहिंमें बाहमी रज़ामंदी सां जेको आहे उहो को फ़ैसिलो कयो वेंदो ऐं हुतां ॻाल्हि अॻिते वधंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो त हिकिड़े इतफ़ाक़े राय सां पोइ को इन मामले ते CCI जो इजलास थींदो, इतफ़ाक़े राय खां सवाइ नेहरू न ठहंदियो। हाणे इहो 2 अलॻि, हाणे ॾिसो त गॾियल पधरनामो छा थो अचे, छाकाणि त इतफ़ाक़े राय हिकिड़ी शइ हूंदी आहे ऐं बाहमी रज़ामंदी जेका आहे, बाहमी रज़ामंदी बि उहा ई शइ आहे। लेकिन बेसिकली इहो थी वियो त जेका ॻाल्हि पाण टियों चौथों ॾींहुं कई पए त हीउ हिकिड़ो प्रोसेस थी सघे थो त हिकिड़ो कंसेंसस जो, इतफ़ाक़े राय जो हिकिड़ो आसिरो ॾेई ॻाल्हि खे वरी इंघाइजे। लेकिन जेके ग्राउंड ते वेठा आहिनि, जेके सरज़मीन ते हींअर वेठा आहिनि माण्हू ऐं जेके रोडनि ते सिंध में वेठा आहिनि, उन्हनि जो चवणु हो त जेसि ताईं नोटिफिकेशन नथो अचे तेसि ताईं हू एहतिजाज ख़तमु न कंदा। सो मूंखे सम्झ न आई त हेॾी सारी ॻाल्हि क्रिएट करण खां पोइ अगरि वरी 2 मई ताईं किसो छिके वञिणो आहे ऐं अॼु 24 तारीख़ आहे, 24 तारीख़ आहे, त 24 तारीख़ खां तव्हां अञा 8 ॾींहं छा रोड्स बंदि रखंदो? छा माण्हुनि खे वरी ही जेको एहतिजाज थिए पियो, छा हिन ऐलान सां माण्हू थधा थी वेंदा? इहो हिकिड़ो $1 मिलियन जो क्वेश्चन आहे। छाकाणि त जेको वाज़े ऐलान आहिनि, इवन जेके बबलो ते वेठा आहिनि, कमू शहीद ते वेठा आहिनि ऐं सॼे सिंध में जेके निकिरनि पिया, बदीन खां वठी कमू शहीद ताईं, हू नथिंग लेस देन नोटिफिकेशन ते राज़ी थियनि पिया। सो सवाल इहो पैदा थी वेंदो त हिन ऐलान मां छा सिंध जा माण्हू मुतमइन थी वेंदा? छाकाणि त अगरि CCI आहे त कॉन्स्टिट्यूशनली CCI में इतफ़ाक़े राय ज़रूरी न हूंदो आहे। CCI में त अक्सरियती बुनियाद ते फ़ैसिला थींदा ऐं सिंध जी ज़ाहिर हिकिड़ो चीफ मिनिस्टर ज़ाहिर मुखालफ़त कंदो मुराद अली शाह साहब, बाक़ी त थी सघे थो KPR तव्हांजी हिमायत करे छॾे, बाक़ी त CCI जी जेके मेंबर्स आहिनि उन्हनि जो तालुक़ु या सरफराज़ बुगटी साहब आहे, चलो ज़ाहिरी तरह त पीपल्स पार्टी जो, हलो मञी वठूं हू बि वोट ॾेई छॾे, तॾहिं बि वफ़ाक़ ऐं पंजाब जे नुमाइंदा वधीक आहिनि हुन में। सो इहो कीअं मुमकिन आहे त CCI में हा, बाक़ी तव्हां हुन में इहो चई सघो पिया त भई सही इतफ़ाक़े राय न थियो तंहिंजे करे मोखर कयूं पिया। हाणे मोखर जेको लफ़्ज़ आहे, मुल्तवी जेको लफ़्ज़ आहे, हींअर बि अॼु बि हिन प्रेस कॉन्फ्रेंस, गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस मां तत इहो निकितो त फ़िलहाल ॻाल्हि मोखर आहे, डेफिनेट न आहे, ख़तमु न आहे। माना बिलावल साहब इहो चवनि था त इहो महिरबानी आहे प्राइम मिनिस्टर साहब जी, तो हुननि चयो आहे त जेसि ताईं कंसेंसस न थींदो तेसि ताईं नहरें नहीं बनेंगी, लेकिन जब तक कंसेंसस नहीं होगा, मतलब इहो थी, मतलब चलो मञी वरितोसीं त पीपल्स पार्टी कंसेंसस न कंदी, लेकिन सुभाणे हिते का ॿी हुकूमत अचे थी सिंध में ऐं हू वञी इतफ़ाक़े राय करे वठे थी। सो हिते हिकिड़ो वरी उहा ई तलवार आहे जेका लटकियल आहे। लेकिन बहरहाल ॾिसूं त सिंध जा माण्हू ऐं जेके फोर्सिस हिन ते एजिटेट कनि पियूं, एहतिजाज कनि पियूं, उन्हनि खे ही जेको अॼु ॾिनी वई आहे, पाण सम्झो त अॼु शायदि, ऐं मूं सम्झो त शायदि रियलाइज़ेशन अची वई आहे, मूं इहो महसूसु कयो त एतिरो सिंध में रिएक्शन आहे, पर आउं ग़लति हुउसि लेकिन एतिरो ग़लति बि न हुआसीं, एतिरो त थियो त एसि ताईं त पोइ हिते हटिया त हिन खे मोखर करण लाइ राज़ी थियनि पिया। लेकिन आउं सम्झां थो त सिंध जा माण्हू हिन महिल मुल्तवी ऐं इल्तवा जे ॿुधण जे मूड में न हुआ, उहो त हिन खे रद्द करण जा ऐलान ॿुधण जे ख़्वाहिशमंद हुआ। एतिरी ख़्वाहिश त पूरी न थी सिंध जे माण्हुनि जी अॼोकी तारीख़ ताईं। लेकिन अगरि ईअं हलंदो रहियो
त इहो सिचुएशन त वरी पैदा थी सघे थी। ज़ाहिर आहे वरी पैदा थी सघे थी। पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्रियोरिटी नंबर 1 जेका आहे रोड खोलाइण आहे। अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस मां इहो नज़र आयो सिर्फ़ु प्रायोरिटी नंबर 1 छा आहे? रोड खोलाइण। ज़ाहिर आहे मतिलबु उहो त भई फ़िलहालु उहो ई हिन खे नज़र आयो। ईअं हिकिड़ी आसरो ॾेई ऐं पोइ चए सुभाणे त भई सुभाणे इतफ़ाक़ राय थी वियो। मां मञी थो वठां पीपल्स पार्टी इतफ़ाक़ राय न कंदी, लेकिन ही त तारीख़नि ऐं क़ौमनि जा फ़ैसिला आहिनि न। जे सुभाणे को ॿियो अची करे वठे त पोइ सो आई थिंक हिन खे वंस फॉर ऑल अगरि सिंध जे माण्हू एतिरो रिएक्ट कयो आहे त हिन खे शेल्फ थियणु खपे आहे, यानी हिन खे रद्द थियणु खपे आहे। उहो अनफॉर्चुनेटली न थियो। ठीकु आहे। सो जेके शुरू में मुबारकूं ॾियनि पिया त चङो थियमि न, रोकियो मान। जी हा ठीकु आहे। वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। धन्यवाद।